हाने अली वारो जो मरी वियो ज़ाहिरी तौर ते वो जिंदा किया आप पहली दलील थजो असा पांजे मुर्दे के गुस्ल दई कफन दई जड़े तदफीन वाले टाइम ते जनाजो कब्र में लायो था असा जो आलम पहरियों कुलन में हाथ विझी तलकीन जा जुमला इस्माओ इफहम बुधो ऐं समझ जाहिला ॾिसे तो बुधे तो तने ते जाऊं ता बुधो ऐं समझ तुझे पहिरें इमाम जो नालो अली थकी जे पिया हो न तो जुमलो मुझे वॾो भारी हो पहली दलील माना जिंदा आहे ऐं ख़त हुन खे लिखबो आहे जेको जिंदा हुजे अल्लाहु अकबर मोहर में ख़त कोई न लिखबो आहे ऐं ॿी दलील हे अॼो की मजलिस जो सवाब हे नज़र न्याल जो सवाब हे ज़ाकिरी निज़ाम जी पढ़ाई जो सवाब मोमिननि जे अचण जो सवाब वसीला पंज तन पाक 14 मासूमीन साईं जुल्फकार अली शाह जी कब्र ते पहुंचे जाहिल जिंदा है तरह ते न्याज़ मोकले उस हाय हाय हाथ मथे करे नारा हाय दरे जिंदा आहे तरह ते मोकले उस अली वाले की बुलंदी छाए जागो था तो पंजे इमाम जो फरमान पढ़ाओ इमाम मोहम्मद पाकर अलैहिस्सलाम का कह पूछो तहां जे ॾाॾे जे गम में मोहब्बत में मरी वञण वारे के जने न्याज़ मोकलींदा उन जी तस्वीर छाए तफसीर छाए इमाम फरमाए तो मुझे ॾाॾे जे मोहब्बत में मरी वञण वारो भले केॾो बि गरीब हुजे उन जा पोयां भले भगल थालीअ में चांवरनि जो न्याज़ कनि अञा उहे थालियूं रस्ते में हूंदनि अल्लाह मलाइका खे चवंदो आहे इहे जन्नत मां सोन ऐं चांदी जा थाल खणो इन्हनि खे रस्ते में मटायो जो हे हुसैन जो अदादार उची सलवात हुसैन जी ज़ात जिंदा आहे तॾहिं मोकिलियो था ॿी दलील या साईं जंहिंजा पीर जिंदा हूंदा हाय 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 इन खां वॾो जुमिलो न आहे हाँ हाँ जंहिंजा इमाम जिंदा हुजन तो उनजा मुरीद भी जिंदा होगा हाँ साईं जिसके इमाम जिंदा हो जो कराची जो मेहमान अब्दुल्ला तालिब जो साहब भाटिवा तो थोड़ा बच जुमला उन जे करे सिर्फ उर्दू में जिसके इमाम जिंदा हो अज भी जे कने कह जो इमाम आहे जिंदा तो दावा करे तो मजहब छड़े अज भी पर्दे में ज़हरा जो पुट असा जो इमाम जिंदा है जिंदा वरी में जिंदा आहे ऐं जे सफ़ा न थकिया हो तो बजुमला इमाम ज़माना ते पढ़ी वञनि छो तो वाजिब तो समझा जो मौला जो रातियूं करीब आमद जूं जमण जूं न हा हा जमंदा ॿिनि जा इमाम आहिनि जेके थकड़ी बयान जिनजो अक़ीदो साथ रहे वो मुसा हली सको पर जुमलो साईं भाई इजाज़त वठी बुजुर्गन सैयदन भाई इजाज़त वठी मुझे भाइरन मुझो घर समझो घर में तो पढ़ा जमंदा ॿिनि जा इमाम आहिनि जेके जमण सां गुस्ल जा मोहताज असां जा उहे इमाम आहिनि जेके ईंदा बि मुसल्ले तां आहिनि वेंदा बि मुसल्ले हा हा 15 शाबान ऐं 15 रमज़ान हाँ हाँ जेके थकड़ी बयान उन जे लाइ पढ़ियो न आहे 15 रमज़ान खां अॻु में 15 शाबान उन इमाम जी आमद जंहिंजे लाइ सॻी बुआ बीबी हकीमा ख़ातून ॿारहं इमाम जी उहा रिवायत थी करे कोई आलिम न बीबी चवंदी 15 जे राति ताईं मग़रिबैन ताईं मां पंहिंजे भरजाई जिस्म ते ॿार जा आसार न ॾिठा हाय 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 ॿार जा आसार न ॾिठा निमाज़ फजर खां थोरो पहिरियों भरजाई जे हुजरे में एडी रोशनी आ मां समझो अलाए चंड लही आयो आ हाय हाय हाणे त ॻाल्हायो हली वारो या सिज लही आयो आ जॾहिं रोशनी ढकी थी आ मां जो दीद करे ॾिसां मुंहिंजी भरजाई बि सजदे में मुंहिंजो पुट बि सजदे ऐं 15 रमज़ान अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह
15 रमजान कंहिंजी आमद इमाम हसन मुजतबा अली जे पगदार पुट जी इन करे अली वारा चवंदा आहिनि त असां लैलतुल क़द्र जो खुश नसीब असां क़ौम जो कायनात के हिकु कुरान मिलियो न ॻाल्हाइण वारो हाय 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 इन खां वॾो जुमिलो न आहे फज़ाइल में हा हा ऐं असां अली वारनि खे ॿ कुरान हिकु न ॻाल्हाइण वारो हिकु ॻाल्हाइण वारो जे थकिया न आहियो जुमिलो गले ते अची वियो आहे ॾिसां त ॻाल्हाइण वारो काथे लथो ऐं न ॻाल्हाइण वारो काथे लथो इशारो काफ़ी आहे न ॻाल्हाइण वारो क़ुरान जिब्राइल जे ज़रिए मोहम्मद जे दिल ते लथो हाय 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 न ॻाल्हाइण वारो क़ुरान जिब्राइल जे ज़रिए मोहम्मद मुस्तफ़ा जे दिल ते लथो ऐं ॻाल्हाइण वारो क़ुरान बग़ैर जिब्राइल जे बतूल जे झोलीअ में लथो हाय 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 बुलंद आवाज़ नाराए हैदरी हा हा न ॻाल्हाइण वारो क़ुरान वरी थो पढ़ां जिब्राइल जे ज़रिए मोहम्मद जे दिल ते लथो जिनजो लफ़्ज़नि सां प्यार हो मूंसां सफ़र करे सघंदो ऐं ॻाल्हाइण वारो क़ुरान बग़ैर जिब्राइल जे बतूल जे दिल ते लथो अॼु पढ़ां न ॻाल्हाइण वारो क़ुरान चए थो यासीन ए सैयद न ॻाल्हाइण वारो क़ुरान मोहम्मद के सैयद थो सॾे ऐं उहो मोहम्मद वरी चए थो अल हसन वल हुसैन हाय 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 हथ मथे करे नाराए हैदरी साईं मेहर जा बादशाह पढ़ां जुमिलो न ॻाल्हाइण वारो क़ुरान जाॾे मोहम्मद होॾे न ॻाल्हाइण वारो क़ुरान हा हा मोहम्मद मके क़ुरान मके जेके थकिजी पिया आहिनि मुंहिंजो लफ़्ज़ ते पचाए विया त नजम जे दर ते सजदो न कयो आहे जाॾे मोहम्मद होॾे क़ुरान मोहम्मद ताइफ क़ुरान ताइफ मोहम्मद मदीने क़ुरान मदीने मोहम्मद गार में क़ुरान गार में न ॻाल्हाइण वारो क़ुरान जाॾे मोहम्मद होॾे क़ुरान पर मदीने जे गलनि में अजीब मंज़र आहे जाॾे हसन होॾे मोहम्मद जाॾे हुसैन होॾे मोहम्मद आहा नारो हथ मथे करे नाराए हैदरी न ॻाल्हाइण वारो क़ुरान जाॾे मोहम्मद ये आहे न ऐं ॻाल्हाइण वारो क़ुरान जी बुलंदी छा आहे जाॾे हसन होॾे मोहम्मद जाॾे हुसैन होॾे मोहम्मद जो ईद वारे ॾींहुं चवनि था या रसूलल्लाह नाना हर कंहिंजी सवारी आहे असां जन्नत जे जवाननि जा सरदार असांजी सवारी मौला जो कसम आहे हिते जुमिलो पढ़ंदो आहे हिकिड़ो उलमा जो जेको खून जे कलम सां लिखियलु करवट करवट जन्नत हुजे रसूल इशारो करे आसमान मां उठनि जूं कतारूं लहनि घोड़नि जूं कतारूं लहनि रसूल चयो मां जे तव्हांजी सवारी सॼे हसन खबे हुसैन चवंदा नाना मदीने जे ॿारनि जी सवारनि जी वागूं आहिनि आहा मां फज़ाइल तो पढ़ां गाज़ी जे सदके बुलंदी रसियां तो के हसवारनि जी नाना वागूं आहिनि असांजे सवारी जी वागूं वलेल जी ज़ुल्फूं खुलियूं एक हसन जे हथ में एक हुसैन जे हथ में हसन मोड़े मोहम्मद होॾे हुसैन मोड़े मोहम्मद होॾे मदीने जूं गलियूं भरिजी वयूं छा त सवारी आहे जागो था हैदराबाद वारो जिन खे फज़ाइल ॿुधण ईंदो आहे मोहम्मद छा त सवारी आहे आवाज़ मोहम्मद आई उहे लब हलिया जेके बग़ैर वही जे कलाम रखंदा आहिनि चए थो ख़ामोश अॼु सवारी जी तारीफ़ न कयो जो ॾिसो मुंहिंजा हसवार केॾा सुहिणा बड़ा जुमलो थे शाबान में हुसैन फितरत की सुबह सादिक दिल बन जी वजह नज़र मुझे सामू हुसैन मरकज़ है ना जे चाहे तो पहिरीं रात को वठी 15 जी रात ताईं हर मासूम की शान पढ़ी सघां तो अता जो कही है हुसैन फितरत की सुबह सादिक हुसैन इस्मत की शब सुहानी खुदा अहद है हुसैन वाहिद न इसका सानी न उसका सानी हाय हाय जिनके लफ्ज़न का साथ है जिनके लफ्ज़न सा प्यार खुदा अहद है वाहिद ना वाहिद में भी गुंजाइश है अहद माना एड़ो हिक जो बियो ना हो आहा जिनके लफ्ज़न सा प्यार है जेके इल्मी मानो बैठा हो हेडे ओरिजिनल सुगाली जे सदके खुदा अहद है हुसैन वाहिद न इसका सानी न उसका सानी हुसैन का जो शबाब लिखूं तो नाज करती फिरे जवानी
हाय 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 हाय। हुसैन का जो शबाब लिखूं तो नाज करती फिरे जवानी, हुसैन को अगर हसीन लिख दूं तो हुस्न पर है मेहरबान। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। मौला ताजा हाथ सलामत रखे। बस कटे जुमला नज़म जा पढ़ी मैं कसीदो पढ़ी मां साहब पढ़ा जो मुझे टाइम देनो पे जे थक्या हो तो मां नज़म मद में छे इजाजत है। हुसैन यज़दा का एक हुनर है। आहा हुसैन यज़दा का एक हुनर है। हुसैन दीन खुदा का घर है। बेघर करीम जात का घर बन गया हुसैन। पेकर में था रसूल मगर बन गया हुसैन। ये कत्ल ये साजिशें इस बात का सबूत है, हर दौर के यजीद का डर बन गया हुसैन। हाय 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 हाथ मत करे नारा है हाय दरे। हुसैन यज़दा का एक हुनर है। हुसैन दीन खुदा का घर है। हुसैन का है यही तारुफ, ये इल्म के दर के घर का दर है। हाय 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 हाँ बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी। जब हुसैन खालिक का नाज भी है और उसकी एक एहतियाज भी है। हुसैन फितरत से लेके हुर तक सभी के गम का इलाज भी है। हाय 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 हाँ हुसैन फितरत से लेके हुर तक सभी के गम का इलाज भी है। हुसैन के कद तज़किरे पे कदगन यजीदियत का मिजाज भी है। यजीदियत को हुसैन तेरे जिहाद का खौफ आज भी। ये जगह लब्बैक या हुसैन चौथा ना कायनात यजीदियत ने खंड रही थी। एक दफा वो हाथ मारे के मथे करे लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन। पढ़ा बाबा साहिब जुमला जो तो हबश का अदना गुलाम ही था। आहा हुसैन न ॾिसंदो आ त रंग जो सांवरो आ, रंग जो कारो आ, छड़ो तुझो झुकण ॾिसंदो आ तो केडी अकीदत सां है। हबश का अदना गुलाम ही था कि जोन आली बना दिया है। हुसैन इस्लाम को खुदा ने तेरा सवाली बना दिया। बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी। मौला इमाम हुसैन के साथ ऊंची सलवात। हुसैन हुसैन खुद को खुदा के होने की सबसे बेहतर दलील कर दे। हुसैन आहे तो वहदानी तो बची है ना ये तक नहीं पिया हो मुझे गाल समझाए मैं शायद न सकियो। हुसैन खुद को खुदा के होने की सबसे बेहतर दलील कर दे। हुसैन जल्ल जलालहू की जलालतों को जलील कर। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। हुसैन दोषे नबी पे आए तो उनका सजदा तवील कर। हुसैन दोषे नबी पे आए तो उनका सजदा तवील कर दे। हुसैन मेरा सखी है इतना कि दीन को खुद कफील कर दे। हा 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 हुसैन मेरा सखी है इतना कि दीन को खुद कफील कर दे। हुसैन एहसास की है शिद्दत, एहसास एहसास। हजरत हुर्र नमाज जेका पढ़िया फौजी अश्किया ने पढ़िया ज़ुहरैन खात में शहीद थी वो वक्ती न मिली इजाजत वताई। हुसैन हुआ करीम के जो कयामत है अलैहि सलाम बन जियो। हाँ हाँ जिन हजरत हुर्र की ज़ियारत कई हुए गाल हैं करबला के दमार। हुसैन एहसास की है शिद्दत जो हुर्र को पल भर में नेक कर दे। हुसैन जैसा है कौन कायद जो 72 को एक कर दे। बुलंदावा सांप का जिदात सलो थोड़ो इजाजत है 4 से पढ़। हुसैन वो है कि जिसके दादा के घर में दीन खुदा पला है। अदारे की तारीफ क्या ना हाँ तारुफा न समझो। हुसैन वो है कि जिसके दादा के घर में दीन खुदा पला है। हुसैन वो है कि जिसकी दादी को अब भी काबा झुका हुआ। हाय 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 नजम भाई से मैं इससे बेहतर मुझे आता नहीं। हुसैन वो है कि जिसके नाना को हम दीने खुदा दिया है। हुसैन वो है कि जिसकी नानी के खर्च पे दीन चल रहा। हाय 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 बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी। जनाब खदीजतुल कुबरा उम्मुल अरब उन्हें जो खर्च दे तो दीन हले थो। अरब जा वडा 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 तकरीबा हो मुझे इशारो काफी है अजीम मजमे के।
असां होॾे उत्तर में चवंदा आहियूं त गुलशाह जो पिण हैदराबाद में काई मूंखे खुशामद जी ज़रूरत न आहे, छो त हिन मजमे जी हर कंहिं ख़बर आहे मां कई साल चेलम पढ़ियो आहे हिते। तवज्जो हुजे, जनाब ख़दीजतुल कुबरा उहा साइण आहे जंहिंजा अरब जा आम माण्हू न वॾा 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 सरदार जेके सराईंदा उहे सभु ख़दीजा जा ज़हरा जे अम्मा जा मक़रूज़ हुआ। बीबी जुमलो चयो आहे, ज़हरा जा सोना बाबा मां ख़ैमे में वेहा, हुजरे में वेहा, बापर्दा थी करे पूरे अरब जे सरदारनि खे चैलेंज कर, कतार में बीही तुंहिंजे हथ ते बैयत कंदा वञनि, ख़दीजा कर्ज़ वसूली जी रसीद ॾींदी। वरी महिरबानी हुसैन बोले, हा हा हुसैन बोले, चवराइण ते न गनी उनखे न चइबो आहे जो ईद जे नवा पैसा दर ते विराहे, गनी उनखे चइबो आहे जो आसमान मां मानी उन्हनि जे लाइ अचे, फ़क़ीर अचे त उनखे ॾेई छॾे। हाय 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 हथ मथे करे हाय दरे। हुसैन बोले, ॻाल्हाइण छा आहे हुसैन जो? हुसैन बोले तो फिर किताबे वही को अपना बयां बना दे। हुसैन सोचे तो अपने घर में कनीज़ ज़हरा को माँ बना दे। हाय 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 हुसैन सोचे तो अपने घर में कनीज़ माँ को, कनीज़ ज़हरा को माँ बना दे। हुसैन चाहे तो करबला में ज़ईफ को भी जमा बना। हाय 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 हुसैन चेबो ये न किया। हुसैन चाहे तो करबला में ज़ईफ को भी जवां बना दे। हुसैन देखे जहां जहां भी चाहे जहां बना दे। पढ़ा जुमलो वसनो, न वुसत ज़र्फ साथ छोड़े, जिनजी सुखन वारी ॿुधल कायनात जी क़ीमत जो जुमलो, सॼी शायरी हिक पासे वसनो हिक पासे। न वुसत ज़र्फ, वुसत ताकत, न वुसत ज़र्फ साथ छोड़े तो ये सखी कायनात दे दे, जिसे मोहम्मद ने एक बख्शे हुसैन उसको भी साथ दे दे। बुलंद आवाज़ से सलवात साईं जी लाइ। सलवात ॾाढी धिकी थी अचे, छड़ो अॻियां था पढ़नि वाजिब समझी। बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। सियासी बारे ठायो पंहिंजा हाज दरवाज़ थियण जे लाइ मिली करे ख़ानदान ज़रा ते दिलि जी ॻाल्हाइण सां बुलंद आवाज़ सां सलवात पढ़ो। इस राज से वाकिफ़ है ज़माने वाले, इस राज से वाकिफ़ है ज़माने वाले कि अब तक जिंदा हैं मोहम्मद के घराने वाले। इस राज से वाकिफ़ है ज़माने वाले कि अब तक जिंदा हैं मोहम्मद के घराने वाले। कुछ मिट गए हैं, कुछ मिट जाएंगे, शबीर तेरा नाम मिटाने वाले। भाई भाई इजाजत है तो थोरो असां अॼु अली वारा अल्लाह कयूं। मुंहिंजी मर्ज़ी बणी वई आहे त सराइकी में कसीदो हिते ई ॿुधो वेंदो आहे। थोरो असां ते अॻे ई इल्ज़ाम आहिनि त अली वारा अल्लाह घटि था कनि असें, पर जीअं असां जे इमामनि अल्लाह बचाई आहे, या वादानियत असांजे इमामनि बचाई आहे, कंहिं बि न बचाई। हिननि त ॾसियो आहे ज़मीन ते अची त हो हिकु आहे। हा बसि इहो जुमिलो मुंहिंजो किताब खां भारी आहे। हिननि त ॾसियो आहे त हो हिकु आहे। हिननि त ॾसियो आहे असां तव्हांजा केरी न आहियूं, अलाह जे रज़ा जा कड़ियूं जा तोक छा आहिनि। तवजो हुजे, 2-3 मिंट मां बसि इहा अल्लाह ई सदा 4 मिसरा पढ़ा जो फरमाइश थी आहे। तव्हांजी सलवात मां ख़बर पवंदी, मां पढ़ायां। अदा थोड़ो आवाज़ मत रखे। और 14 नूर ने आप बनाए इल्लल्लाह, 14 जगते दसिया अल्लाहू अल्लाह।
मुझे दिल खुश थी दीजिए सभी ना रोहना हैदरी ओ चौना नूर ने आप बनाए लल्ला छोड़ जगते दसिया अल्लाहू अल्लाह हैदरी ओ पैर दी ठोकर मुर्द उठ के आखन अल्लाहू अल्लाह जड़ो लफ्ज़ उड़ना रुनाए हाथ मदे करे हैदरी कायनात की कीमत जो मिस्र सैयदा दो तू भी अल्लाह ओ तू भी अल्लाह तेरा बंदा वजहुल्लाह समझ नहीं आए अल्लाहू अल्लाह बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी जो सबने की मर्जी हाथ मदे करे हैदरी ओ तू भी अल्लाह तू भी अल्लाह तेरा बंदा वजहुल्लाह ए समझ नहीं आए अल्लाहू अल्लाह तवज्जो तवज्जो कायनात की कीमत जो मिस्र पढ़ा ओ मुल्ला दुश्मन अली से मुखातबा ओ मुल्ला क्यों जान के बनदा है चला अल्लाह नाल ने चोना अल्लाह नहीं कल्ला बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बुलंद सलवात बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी बड़ी मेहरबानी मुझे भाई मुझे दुआ सकन मुझे बदले का दुआ था गंदे सबने की मर्जी आते जब जवानी जी कायनात की कीमत जो मिस्र पढ़ा आप तो फिर दसिया ये जगह अली जमन बहराड़ी में याद मदद न जनान जनान बिस्मिल्लाह इन्होंने मलंगन का खबर आता बिस्मिल्लाह जो मतलब याद मदद हाय 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 चलो बेद नुक्तो अली है ना पढ़ा साईं ओ बेद नुक्ता सफदर है वल्ला जे अली नल सड़दा ना पढ़ बिस्मिल्लाह राजी 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 हाथ मदे करे नाराए हैदरी ओ बेदा नुक्ता हैदर सफदर है वल्ला जे अली नाल सड़दा ना पढ़ बिस्मिल्लाह जे सबने की मर्जी आता जे सबने जा हवा हाथ में बुलंद हो जाना हाथ हवा में ओ बेद नुक्ता हैदर सफदर है वल्ला जे अली नाल सड़दा ना पढ़ बिस्मिल्लाह एडी दुश्मनी थी अली साहब बिस्मिल्लाह ना पढ़ना असाई अना नुक्ततुन फी तहतुलबा मा अली वो नुक्तो जेको बेज हेठ इमाम अल-मुत्तकीन ताने सजदा कबूल मौला ताने अचण हर लम्हो कबूल कायनात जे उन इमाम जे शान में ताजी ज़बान बोली है इहा ज़बान खुश नसीब
जेका हिते हली हली करे थी वरी हुते हली हली करे यकीन कामिल आहे साईं ज़ुल्फ़कार साहिब रूह सां गॾु नफ़्स में मौत आहे इजाज़त आहे इन अल्लाह खे बचाइण जे लाइ भेण ऐं भाउ घर लुटाए छॾे कसम ख़ुदा तव्हां छड़ी है कई आहे न मौला कंदो अॼो की राति जो सदिको मां सैयद जी झोलीअ ते बीहां थो इहा है क़बर ज़ैनब ते ज़रूरु पुॼे इहा उन भेण जी क़बर ते पुॼे जेका बदल हथनि सां भाउ जी लाश या हुसैन छड़ो तूं कर न कसम ख़ुदा जी सीनो प्यारो न कजां जो गाज़ी जो मुरीद आहियां गाज़ी जे सदके तुंहिंजा हथ प्यारा हुजनि कि क़यामत ऐं क़ाइम हुजनि जेके सीननि ते लॻनि त या हुसैन चओ दुआ घुरंदा कयो कसम ख़ुदा जी कोई जवानीअ में क़ैद न थिए सदका सदका फज़ाइल जीअं ॿुधो लेकिन मसाइब सम्झ तूं मयत में वेठो आहीं ईअं सम्झ तूं बैनल हरमैन में वेठो मां कुर्बान वञा मां त तुंहिंजे मज़हब में जाइज़ आहे जवाननि खे भले रोअण न अचे न जवान कॾहिं कॾहिं रोअंदा आहिनि पर जे रोई पवनि त पोइ 40 साल पाणी न खून रोअनि सदका सदका थी वञा छड़ो तूं रुनो आहे छा छड़ो तव्हां सां रुना मौला जो कसम आहे उलमा जे सरनि ते क़ुरान रख इमामत जे शजरे में पाणी वध में वध रज़ा मौला रुनो खुरासान जो शहंशाह तोखे इमाम ॾिसां त केरु लक रुनो आहे केरु पाणी रुनो आहे तूं त ख़ुशनसीब आहे जो ज़हरा जे पुट जो ग़म नसीब थियो थिए अल्लाहु अकबर पाणी खुरासान जे शहंशाह इमाम रज़ा रुनो महरम जे चंड ॾिसे हर मौला अथो अल्लाह करे लिकायां त पोइ माण्हू न ज़ख़्मी थी वञे कसम ख़ुदा हा गुलामदास साईं ॾाढो ॾुखियो जुमिलो आहे एॾो रोए आहे अठो इमाम जो पाणी जा दुबा भरिजी वञनि हा हरण पानी पीअंदा करबला दे मुंह करे हिकु जुमिलो चवियो इमाम रज़ा फरमाया दादा हुसैन नथो भुलिजे तुंहिंजो ॾुखियो घोड़े तां सदका 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 मां मुकाने जो बणिजी आहीं मां कुर्बान वञा मां कुर्बान तव्हांजो अल्लाहु अकबर मूंखां पुछो आहे सैयद दादा ॿियो इमाम कहिड़ो ॾिनो 40 साल बाखर जो नमाज़ी बाबो हा छड़ी हाय त कयो 40 साल सैयद दादा तव्हां मुकानी हो न मुंहिंजा भाइरो साईं ज़ुल्फ़कार जे मुकान तव्हांखे मां ॾियां तव्हां मूंखे ॾियो अचो उन इमाम जो दुख ॿुधायां जंहिंखे मुकान ॾियण वारो कोई न अल्लाहु अकबर 40 साल अखियुनि मां खून रुनो बाकर जो नमाज़ी बाबो मूंखां पुछो ॿियो कहिड़ो इमाम बाबो 1150 साल थी विया पर्दा ग़ैबत में हसन अस्करी जलाल नरजिल जलाल इमाम ज़माना खून जा गोड़ा पियो थोरो हा हाणे मातम तुंहिंजे मज़हब में जाइज़ आहे इहो जुमिलो आहे जेको दफ़ो मुसल्ले ते वारींदो वज़ीर मुशीर सैयद आदा रोज़ अचनि मौला वटि जेके ख़ासि सहाबी मौला खां पुछनि मौला अली अकबर जे बणछी जो दुख इमाम ज़माना फरमाया घटी हो बि नाहे मौला असगर जे तीर जो दुख आहे इमाम ज़माना फरमाया घटी हो बि नाहे मौला कासिम जे सहरन जो दुख आहे इमाम ज़माना फरमाया घटी हो बि नाहे मौला अब्बास जे अज़ीम बाज़न जो दुख आहे इमाम ज़माना फरमाया घटी हो बि नाहे मौला इमाम हुसैन जे 13 ज़रबुनि जो दुख आहे तूं सम्झी पियो आहे या मां सम्झाए न सघियो आहे मौला इमाम ज़माना फरमाया घटी हो बि नाहे मौला रो छो त दुख मिलियो कहिड़ो अथव जो 1150 साल पर्दा ग़ैबत में खून जा गोड़ा थरो मुसल्ले तां तुंहिंजो मुंहिंजो निमाज़ इमाम उथिया करबला मोह न करे शाम करे चवंदो रोआ न करे थो जेका ॿुधो अली जहिड़े बाबा खां पर्दो कंदी हुई उहा शराबीअ जी बाज़ार में चए पई हिकु चादर जो मां लहरा जी वॾी धीअ सदका 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 मातम तुंहिंजे मज़हब में जाइज़ कुर्बान तोसां गॾु मुखाणी भरिजो अल्लाहु अकबर या हुसैन या ज़ैनब या हुसैन मौला हथ सलामत रखे जिगर संभाल जाने मूंखे घुरायो थी अल्लाहु अकबर अञा 9 मील शाम परे ही ये पढ़ा न अञा 9 मील 1400 मील बिन पलाउण उठनि अकबर जी लाश तां चुप करे गुज़रण वारी हाय जंहिंखे 18 साल हाय जवान न छड़ो हाय कयो जंहिंखे 18 साल निकाबन में पाले हुनजे लाश तां ईअं चुप करे गुज़री ॼण कुझु लॻंदी न
1400 मील सफर करे बिन पलाड़ उठन दे कसम खुदा जी घबराया थो ते सैयद जवान वेठा नी ॾाढा मातम कंदा जो मुसाहिब मजमुआ मिंबर हुसैन जी कसम अञा 9 मील शाम परे ही ये शिमर यजीद जो पैगाम सजाद जो पुॼायो आहे कमीनो चए थो पंहिंजे पुफीअ खे चओ हितां लहे जो पैदल हले कड़ी हैत करे आए न जो अल्लाह अकबर सदका सदका मौला करे तुझे हाय शान ज़ैनब जे कब्र ते पुजे पर हां जुमलो जे सैयद एजाज सजन सजाद जे गोढ़न रंग बदलायो मां सजी जिंदगी अदब पढ़ियो सख्त पढ़ियो न जेके गोढ़ा अच्छा हा न सैयद दादा उहे गाढ़ा थी विया बीबी रत वारी दाढ़ी चुमी आ चंदी सजाद मर्द इए रोंदा हाय हाय जुमलो इहो आ जो तो फिर सजाद कह नबी जो पुट इए रनो आ जे तू थो रोए कड़न वारा जितना सैयद बैठा हुए हाय जरूर कड़न वारा हाथ मथे के सजाद चढ़ो अमा वाकई सच चई अली जेड़े आदिल बादशाह जी थिया अमा इंसाफ त करे कह नबी जो पुट ये नरनो आ कई मर्द ये नरोंदा मुखे एतरो दस कह नबी जी थी ही लथी या हुसैन या ज़हरा कह नबी जी थी ही लथी जे तू पई थी रत वारी दाढ़ी चुमे चथे तो न रो मुझे नाने सवाए दो मुझे बाबा अली सवाए दो मां शाम फतेह करना 9 मील पैदल आई आहा थक जन गादी जे सदके मां उन जा जुमला तो पढ़ा जे शाम वजन ते 1150 साल इमाम ज़मान रत रनो अल्लाहु अकबर दरबार में दाखिल थिया बाजार में दाखिल थिया ना दरबार परे ही चौथो इमाम चौथो बाजार में दाखिल थिया से जाहिदा बरसात लथी अल्लाह तवा हैदराबाद रो पानी जी डिठी होंदी लेकिन शाम में मौला बाकर जो बाबू चतो पत्थरन जी लथी पर एडी लथी पढ़ा न तो लिखाया हां न तो लिखाया ये लिखाया तो बारो तो नाराज थे एडी बरसात लथी जो लह दे खा पो नमा बुआ के पे सुजान न बुआ मुखे पई सुजाने इन दुखे आलम में मुझे अम्मा रुबाब मुझे कड़न में हथ विधा रोई चे पई अख खोल कुरान मसाइब दा सुन मां उजड़ी दी गाले मैं पुत्र पिता नहीं उफकी थी की तलाश दा इस्तकबाल ओ सजाद सकीना नहीं लभदी बाजार दी भीड़ विचाले होंदियां धियां इज्जत पे की हद ओ मुझी सकीना नथी लभजे सजाद या हुसैन या ज़हरा कुर्बान वञा मौला तुझा हथ सलामत रखे मां मातम तुझे मज़हब में जाएगा अल्लाहु अकबर मौला दरबार वञा घणी परे ही इमाम चंदो 70 कदम 7 वारो दरवाज़ो परे हो जो शिमर परवानो ॾिनो हा इहो लफ़्ज़ जो को तो सॼी रात वारी दो इमाम चंदो शिमर खे बि यज़ीद चयो आहे जो पंहिंजी बुआ खे चओ बीहे ऐं जेका नाने जे हरम ते वेंदी सायूं कढंदी अल्लाहु अकबर जंहिंजे अचण ते इमाम त उथी बीहंदी हा सदका हूंदा लफ़्ज़ बाबा ज़ाकिर वटि पत्थर न हूंदा मां तफ़सीली मसाइल पढ़ण जो आदी आहे इमाम चए थो मुंहिंजी बुआ खे बीहारियो वियो मौला पोइ केतिरी देरि तव्हांजी बुआ बीठी रही अख मूंदे हुजे जंहिंखे माथो करणो आहे इमाम चए थो इब्न मुनज़र तूं ॾस हिकु ॾींहं में आज़ानूं घणी वेंदियूं हैदराबाद आरो इब्न मुनज़र भितन ते टकरा आया चए थो मौला हिकु ॾींहं में 5 आज़ानूं इमाम सजाद जी रत वधिया चतो इया हुआ जाया जिते बुआ बीठे 15 आज़ानूं ॿुधियो ओ कमीना तबला पिया वॼाइनि नाचो नाच पिया कनि हिक ॿिए खे ॾिसी चवनि पिया भीड़ वधायो ओ जीअं ज़ैनब हली न सघे सदका ओ मौला जॾहिं हली न पई सघे कीअं हली आ इमाम चए थो 4 कदम खणे पई वरी वेही पई रहे ओ इन ॾुखे टाइम न मूं सां ॻाल्हायई न अकबर सां ॻाल्हायई बुआ जो चेहरो बाबे जी सां गॾु फिरियो आ चवंदी असगर जा बाबा अखियूं बंदि न कर ओ मुंहिंजा कातिल ॾिसे मुंहिंजी मक़तल
या हुसैन या ज़ैनब करे नो ताली निधि राजी थाए मोना पो हली खिया इमाम चतो इशारो माखन माखरी जुमलो रोनो तो खिया मातम तो खे करनो इमाम चतो इन 70 कदम जे विच में मुंहिंजी बुआई हलिया ओ जी बाबो दहिया जेदी अकबर जी लाश ते वयो हो कमीना पत्थर हणी चवन पिया ओ जेका वेही थी हले ओ या बागिया जी वडी भेण ज़ैनब इमाम चतो हिक चादर जो ओ मुंहिंजी बुआ वडी परदादार ओ सही 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 बादशाह चादर मिली सही सही तो गिर या गया हुसैन गुलाम सही मानो मरी वेंदा दरबार में पहरियों कदम रखिया है चाँद से कई कुर्सियों ते अकबर जो कातिल बैठो आ जने अन्या ताई न रोई सकिया हो कई कुर्सियों ते गाजी जो कातिल बैठो आ अकेली नाइया पड़दा पिया खिन जख्मी त्राए ओ भारे जाया को ओ बीबी विच दरबार दे आ गई ओ जिथे वीर दे कातिल आए वो कुर्सियां ते भुल साइन को मो चेदी बाबा हलिया ओ जे को चवंदे हैं शाम किया फतेह कटी ओ बाबा मा ज़ैनब शाम फतेह करे